This headline news is brought to you by Bridge Power Batteries. Quality forever. Welcome to Time News Studios. You are watching 4 PM Bulletin. वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी वफ़ाक़ी काबीना जी जोड़ जक लाइ इत्तेहादनि सां मुशावरत। शहबाज शरीफ वफ़द सां गॾु ज़रदारी हाउस इस्लामाबाद पहुतो। आसिफ ज़रदारी ऐं बिलावल सां मुलाक़ात दौरान हुकूमत साज़ी ऐं काबीना जी जोड़ जक ते मुशावरत। वज़ीर आज़म जी मौलाना फज़लुर रहमान सां बि मुलाक़ात। शहबाज शरीफ सां MQM अॻवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, BAP अख्तर बेंगल, मोहसिन दावर ऐं असलम भूतानी जी बि धार मुलाक़ात। हुकूमत साज़ी ऐं काबीना जी जोड़ जक ते मुशावरत। वज़ीर आज़म सुभाणे कराची पहुचंदो। शहबाज शरीफ मदारिक क़ाइद ते हाज़िरीअ बाद CM हाउस में अहम मुलाक़ातूं कंदो। शहबाज शरीफ जी काबीना में परॾेही वज़ीर जे लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी जे नाले ते ग़ौर। राणा सनाउल्लाह खे घरू वज़ीर ऐं मरियम औरंगज़ेब खे सुतसमा वारी वज़ारत जो कलमदान मिलण जो इम्कान। मोहसिन दावर, असलम भोतानी ऐं तारिक चीमा खे बि काबीना में शामिल करण जो इम्कान। स्पीकर जे लाइ नवीद कमर जे नाले ते ग़ौर। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी जी तब्दीलीअ ते बि ग़ौर। वज़ीर आज़म इत्तेहादनि सां मुशावरत करे अॼु राति ताईं काबीना जो ऐलान कंदो। काफ लीग पंजाब जी वॾ वज़ारत जे लाइ हिकु भेरो ॿीहर आसिफ ज़रदारी सां राब्तो करे वरितो। ज़रियनि मूजिबि काफ लीग अॻवान तारिक बशीर चीमा ऐं चौधरी शुजात हुसैन जे पुटु चौधरी सालिक हुसैन आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात कई। ज़रियनि मूजिबि काफ लीग अॻवाननि आसिफ ज़रदारी खे परवेज़ इलाही जी हिमायत जी दरख़्वास्त कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि मुआशी माहिरनि जो अहम इजलास। मुल्की मईशत बाबति मुशावरत। माहिरनि जी राय जी रोशनीअ में मुल्की मईशत ऐं मालियाती सूरतहाल ते अहम फ़ैसिलनि जो इम्कान। शहबाज शरीफ हफ़्ते में 2 सरकारी मोकलूं ख़त्म करे छॾियूं। सरकारी ऑफिसिस में रुगो आचर ते मोकल हूंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुबुह 8 वॻे ऑफिस पहुतो। वज़ीर आज़म हाउस में शहबाज शरीफ खे गार्ड ऑफ ऑनर बि पेश कयो वियो। लाहौर हाई कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड बाबति मुख़्तलिफ़ दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त वॾे वज़ीर जी चूंड जो मामिलो अदालत में आणण बदिरां पाण में ई हल कयो। कानून मूजिबि नए क़ाइदे ऐवान जी चूंड थियणी आहे। चूंड खां हिकु ॾींहुं अॻु नामज़दगी काग़ज़ जो अमल मुकमल करणु लाज़मी आहे। स्पीकर परवेज़ इलाही जे वकील दलील ॾिना आहिनि त अदालत ऐं असेंबली हिक ॿिए जे इख़्तियारनि में मुदाख़लत कंदियूं त टकराव पैदा थींदो। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जे कराची वारे दौरे जो शेड्यूल तब्दील। इमरान ख़ान आचर बदिरां छंछर ते कराची पहुचंदो। इमरान इस्माइल मूजिबि इमरान ख़ान राति 9 वॻे मज़ार क़ाइद वटि जलसे खे ख़िताब कंदो। वज़ीर आज़म जे उहिदे तां हटाइण बाद इमरान ख़ान सुभाणे पेशावर में पहिरियों जलसो कंदो। इमरान ख़ान पार्लियामेंट में वापसि वञण खां इनकार कंदे फौरी चूंडूं कराइण जो मुतालबो करे छॾियो। नवाज़ लीग अॻवान शाहिद खाखान अब्बासी नैब खे ख़त्म करण जो मुतालबो कंदे चयो आहे त क़ौमी एहतिसाब ब्यूरो खे ख़त्म करे अहलकारनि जो एहतिसाब कयो वञे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद खाखान अब्बासी चयो त मौजूदा हुकूमत पंहिंजो मुदो पूरो कंदी।
सभिनी खे ॾंद साफ़ रखण जा मशवरा ॾींदड़ आरिफ अलवी लॻे थो पाण ॾंदण न कंदो आहे। जेकॾहिं खेसि ॾंदनि जो सूर न पवे त सदर रही सघे थो। इमरान ख़ान भली रोडनि ते निकिरे, हुकूमत कंहिं ख़िलाफ़ बि इंतकामी कार्रवाई न कंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट शहज़ाद अकबर ऐं शहबाज़ गिल जा नाला FIA जी स्टॉप लिस्ट मां कढण जो हुकुम ॾेई छॾियो। PTI अॻवाननि जा नाला नो फ्लाई लिस्ट में शामिल करण वारो नोटिफिकेशन मुअत्तल। अदालत घरू सेक्रेटरी ऐं DG FIA खां वज़ाहत तलब करे वरिती। शहज़ाद अकबर ऐं शहबाज़ गिल अदालत में मुवक़िफ़ इख्तियार कयो त FIA खां पुछाणो कयो वञे त खेनि स्टॉप लिस्ट में नाला शामिल करण जो हुकुम कंहिं ॾिनो। परॾेह रवानगीअ तां पाबंदी ख़तम कई वञे। अमरीका तरफ़ां शहबाज़ शरीफ़ जे वज़ीर आज़म थियण ते तबसरे खां इनकार। वाइट हाउस जी तर्जुमान जेन साकी चयो आहे त जमहूरी ऐं ख़ुशहाल पाकिस्तान जा ख़्वाहिशमंद आहियूं। हुकूमत भली कहिड़ी बि हुजे, पाकिस्तान में कंहिं हिक पार्टीअ जी हिमायत नाहियूं कंदा। शहबाज़ शरीफ़ वाधायूं ॾियण ते भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जा थोरा मञा। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान भारत सां पुरअमन ऐं गॾियल सहकार ते ॿधल लाॻापन जो ख़्वाहिशमंद आहे। दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जूं कुर्बानियूं कंहिंखां ॻुझियूं न आहिनि। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त नून लीग हुकूमत सोशल मीडिया ऐं सियासी मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जा ख़्वाब न ॾिसी। मुल्क में सियासी बहरान संगीन थी वियो आहे। 135 तकनि तां इस्तीफ़ाऊं अचण बाद पार्लियामेंट पंहिंजी अहमियत ऐं हैसियत विञाए चुकी आहे। टकराव खां बचण जो वाहिद रस्तो आम चूंडूं आहिनि। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म सरदार अब्दुल क़यूम न्याज़ी ख़िलाफ़ बेतमादी रिथ जमा। अपोज़िशन जे 35 मेंबर्स असेंबली सेक्रेटेरिएट में रिथ जमा कराई। सरदार अब्दुल क़यूम खे हटाए संदसि जाइ ते सरदार इलियास तनवीर खे वज़ीर आज़म मुक़रर करण जी तजवीज़। पाकिस्तानी रुपए जे मुक़ाबले में डॉलर जी क़ीमत में लाॻीतो लाथ। अॼु इंटरबैंक में डॉलर वधीक ₹1.33 सस्तो थियण बाद ₹81.60 जो थी वियो। गुज़िरियल 3 ॾींहनि दौरान डॉलर ₹6.58 सस्तो थियो आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में बि कारोबार में तेज़ी रिकॉर्ड। कराची पुलिस जो हिकु वधीक कारनामो। 2 जवाबदारनि वटां हथायल 35 किलो अफ़ीम ऐं 22 किलो चर्स मिटी ऐं पथरनि में तब्दील। अदालत मालखाने जे ज़िम्मेवार अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जे लाइ एडिशनल IG खे ख़त लिखी छॾियो। जांच ऑफिसर आसिफ अली, मालखाने जे इंचार्ज फिदा हुसैन ऐं अहलकार अजब ख़िलाफ़ खातेवार कार्रवाई करे 30 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश करण जो हुकुम। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त जवाबदारनि वटां हथायल मंशियात मिटी ऐं पथरनि में तब्दील थी वई। पुलिस जी ग़फ़लत सबबि 2 जवाबदार बरी थी विया। सखर भरिसां मस्जिद जो पेश इमाम मुबैना तौर अगवा। कंडो वाहन में अब्दुल हमीद महर मस्जिद वेंदे मुबैना तौर अगवा थी वियो। वारिसनि जो चवणु आहे त पेश इमाम जी चपल बनीअ मां मिली आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 4 ॿारड़ा ॿुॾी फौत। भान सईदाबाद भरिसां नींगर राशिद जमाली वाह में विझंदे ॿुॾी फौत थी वियो। कुंडी में 3 वरहनि जो मोहम्मद सुलेमान तलाउ में ॿुॾी वियो। शहदादपुर में नींगर आकाश भील वाटर कोर्स में किरी फौत। वगण भरिसां 7 वरहनि जो मुज़म्मल जतोई तलाउ में विझंदे ॿुॾी फौत थी वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स हमारी थियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां।